ब्रियासिटी सिंधी अदबी संगत शाख ब्रियासिटी ऐं प्रेस क्लब ब्रियासिटी जे साफ़िन पारां लाड़काणे में पुरअमन रैली सिंधी अदबी संगत जे अॻूणे सेक्रेटरी जनरल अदीब शाइर लेखक ताज जोयो सारंग जोयो सोनी जोयो एडवोकेट मोहब आज़ाद ऐं ॿियनि ते लाड़काणे पुलिस पारां तशद्दुद ऐं कूड़ी FIR दाख़िल करण ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो। ब्रियासिटी सिंधी अदबी संगत जे सेक्रेटरी राणा शेर मोहम्मद, राणा अब्दुल सत्तार, मोहम्मद सूमर कीरियो, अब्दुल मजीद कीरियो, मीर मोहम्मद सेतो, साजिद अली चन्ना, राणा मुश्ताक, सिराज मीर सेतो ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में प्रेस क्लब अॻियां सख़्त एहतजाज कंदे लाड़काणे पुलिस पारां अदबी संगत जे अॻवाननि पारां कढियल पुरअमन रैली जे अॻवाननि मथां तशद्दुद ऐं कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। इन मौक़े ते सिंधी अदबी संगत शाख ब्रियासिटी जे उहिदेदारनि ऐं सहाफ़ियुनि चयो त पुरअमन रैली सिंध जे नाले वारे अदीब ताज जोए ऐं ॿियनि अॻवाननि ते तशद्दुद जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हुकूमत खां मुतालबो कयूं था त फ़ौरन ताज जोए ऐं ॿियनि तां कूड़ी FIR ख़तमु कई वञे, न त ॿी सूरत में सिंधी अदबी संगत ऐं समूरनि सिंध जा कलम धणी सरापा एहतजाज बणिजी रोडनि ते निकिरी ईंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।